अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भरी कार आवां हैं मोहम्मद पवार शामिल करूं था हिन वक्त जो खबरों। डीसी सिजावल इरफान सलाम मुख्तियार कार ऑफिस शाहबंदर जो दौरो करे अल्तवा में पयल रेवेन्यू केसिस ऐं मुख़्तलिफ़ मामलन बाबत अवाम पारां ॾिनल दरख़्वास्तनि जी ॿुधणी कई। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर कादिर कहर मूजिब उन मौक़े ते हुन चयो त अवाम खे घुरिबल बुनियादी सहूलतूं फराहम करणु ज़िले इंतज़ामिया जी अवलीन तरजीन में शामिल आहे। उन मुख्तियार कार शाहबंदर खे सख़्तीअ सां हिदायत कई त सरज़मीन विज़िट करण सां गॾु तस्दीक बाद माण्हुनि जा खाता रखे त जीअं कंहिं सां बि नाइंसाफ़ी न थी सघे। बाद में डिप्टी कमिश्नर रूरल हेल्थ सेंटर चूहड़ जमाली पहुंची कोरोना वैक्सीनेशन मुहिम जो जायज़ो वरितो। डिप्टी कमिश्नर इरफान सलाम प्राइमरी स्कूल चूहड़ जमाली जो पिणु दौरो करे तदरीसी अमल जो जायज़ो वरितो। वधीक खबरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।